दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। सभिनी सब्सक्राइबर जेका मुंहिंजा फॉलोवर आहिनि उन्हनि खे चवंदुसि त हीअ 1 मिनट 20 सेकंड जी वीडियो आहे, हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा। हिन में अहम ॻाल्हियूं यानी ड्रामनि ऐं फिल्मनि जे मुताबिक़ रिव्यू कयो वेंदो। दोस्तों हिन ईद ते काफ़ी जेको आहे न फिल्मूं बि लॉन्च थियूं, लेकिन पापनगर ड्रामो बि हिन ईद ते लॉन्च थियो हुयो ऐं तव्हांखे मां पहिरियों ई अपडेट ॾिनी हुई। ऐं हिन ईद ते हिकु जेका शेर सिंध असद कुरैशी जी फिल्म लॉन्च थी आज़ाद प्रोडक्शन ते, उन जे मुताबिक़ मां पहिरियों तव्हांखे अपडेट ॾिनी हुई। उहा वरी फेमस थी चुकी आहे फिल्म ऐं उन व्यूअरशिप बि सुठी हासिलु कई आहे। अहिड़ी में असद कुरैशी जी जेको अदाकारी बहितरीनु उन पंहिंजी ॾेखारी आहे। हिन उमिरि में बि हुन पंहिंजी अदाकारी जा जोहर ॾेखारिया आहिनि। बहरहाल तव्हां जेको आहे पापनगर ड्रामो बि ॾिसी रहिया आहियो, शेर सिंध फिल्म बि ॾिठी आहे, कुझु ॿियूं टेली फिल्मूं बि तव्हां ॿिनि चैनलनि ते ॾिठियूं। ऐं तव्हांखे हिकिड़ो सुवालु आहे, तव्हां पंहिंजे कमेंट सेक्शन में लिखी सघो था, पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह करे सघो था त तव्हांखे शेर सिंध असद कुरैशी टेली फिल्म केतिरी सुठी लॻी ऐं पापनगर ड्रामे में तव्हांखे केतिरी बहितरीनु नज़र आई केटियुनि ते, या इहो बि अधु में बंदि थींदो। तव्हांजो इहो सुवालु ज़रूरु हूंदो, छो त केटियुनि वारनि जा काफ़ी ड्रामा अधु में ई बंदि थी वेंदा आहिनि, उनखे पूरो नाहे कयो वेंदो। मुंहिंजे मुताबिक़ चवण जे मुताबिक़ हीउ ड्रामो पूरो कयो वेंदो, अधु में बंदि न थींदो। लेकिन तव्हांजो जेको सुवालु हुजे कमेंट सेक्शन में ज़रूरु लिखिजो।